GSN क़ौमी महाज जिस्कम चेयरमैन सन्नान कुरैशी सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध में जारी बरसातुनि सबब सूरत-हाल ख़राब आहे। ठठो सिडावल बदीन टनू मोहम्मद खान सांगड़ समेत सिंध जे साहिली पट्टी में बरसातुनि तबाही करे छड़ी आहे, जॾहिं त सरकारी कामूरा मारूअड़नि खे रिलीफ ॾियण बजाए फोटो सेशन करे फंड हड़प करे रहिया आहिनि। बरसात मुतासिरनि जी वाहर करण बजाए इन्हनि इलाइक़नि जा सियासतदान मालकी न पिया कनि। वोट वठण वक़्तु त दर दर वेंदा आहिनि, पर हिन ॾुखे वक़्त में जॾहिं वोटर मुसीबत में आहिनि त उहे नज़र न पिया अचनि। सनान कुरैशी वधीक चयो त मंशियात ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते पुलिस कूड़ा केस दाख़िल करे क़ौमी कारकुननि खे ईसाइण जी कोशिश कई पई वञे। पुलिस अवाम खे तहफ़ुज़ ॾियण बजाए ईज़ाए थी असां GM सैयद जा पैरोकार आहियूं, पुरअमन अदम तशद्दुद वारे शहीद बशीर कुरैशी जी ॾसियल वाट ते हलूं पिया। जस्कम चेयरमैन चयो त आबपाशी खाते अमलदारनि जी नाअहली सबब सखर बैराज जो गुम थियल 47हों गेट हिन वक़्त ताईं नाहिलत हो। शहीद बशीर खान कुरैशी सिंध में क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे लाइ अहम किरदार अदा कयो ऐं मुंहिंजी बि कोशिश आहे त सिंध मां क़बाइली झेड़नि जो ख़ात्मो थिए। इन मौक़े ते महमूद समो, दीदार शानी, शबीर शरह ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची